8 ॾींहनि में 173 तकरीरों करे मां समझा तो तमाम दुनिया जो नओं रिकॉर्ड भी कायम करे वरतो आहे। लेकिन मुंहिंजनि रड़ियुनि सां गॾोगॾु आवाम जूं रड़ियूं भी निकिरी रहियूं आहिनि। पेट्रोल ॿीहर महांगो थी वियो आहे, डीज़ल ॿीहर महांगी थी वई आहे ऐं आवाम रड़ियूं पियो थो करे। यकीनन मूंखे इन महंगाई जो एहसास आहे ऐं मां अल्लाह जे ज़ात मां पर उम्मीद हाँ त हीअ हुकूमत इन महंगाई के घटि करण जे लाइ ज़रूर कोई कदम खणंदी। हाली त कदम वधाईंदी थी वञे, लेकिन हिन ॻाल्हि खे सम्झण जी ज़रूरत आहे, जेका क़ौम खे, अवाम खे, माण्हुनि खे सम्झण जी ज़रूरत आहे। उहा इहा आहे त 13 साल, 14 साल, 15 साल पहिरियां मौलाना फजलुर रहमान साहब इमरान खान जी मुखालिफत कई, उनके यहूद जो एजेंट सॼो। मौलाना साहब चयो त हे मुल्क जो सजण न आहे, मुल्क जो दुश्मन आहे। माण्हू असांजा मुखालिफ थी बि रहिया, कंहिंखे ॻाल्हि सम्झ में न आई। खान साहब जा नारा, खान साहब जो रड़ियूं, खान साहब जो 1 करोड़ नौकरियों, 50 लाख घर जा ख्वाब, कर्जा नहीं लूंगा, लिया तो मुल्क खुदकुशी कर लूंगा, बाहर से कमाने के लिए लोग आएंगे, मदीने की रियासत बनाऊंगा वारा ख्वाब माण्हुनि खे ॾाढा भला लॻा। माण्हुनि उनखे वोट ॾिना, इस्टेब्लिशमेंट उन ते राज़ी थी, उनखे हुकूमत ते विहारियो ऐं 3.5 सालनि में उनजी जेका कारकर्दगी आहे, 70 साला कारकर्दगीअ जे उन जेका उनजी 70 साला मुआहिदा आहिनि, 70 साला कर्ज़ा आहिनि, सभिनी हुकूमतुनि खे खान साहब पोइते छॾियो। IMF के स्टेट बैंक पर गिरवी रखियो, तहरीरी मुआहिदा करे आयो आहे IMF सां त पेट्रोल 300 रुपए ताईं पहुचाइणो आहे। तहरीरी मुआहिदा करे आयो आहे त पाकिस्तान सां कोई मुल्क IMF ऐं अमेरिका जे मर्ज़ीअ खां सवा इमदाद न ॾेई सघंदो, मदद न करे सघंदो, मुआहिदो न करे सघंदो। यानी अमली तौर ते जेका असां 15 साल पहिरियों, 16 साल पहिरियों चऊं पिया त हे मुल्क जो दुश्मन आहे, हे मुल्क जो बेड़ो ॿोड़ण थो चाहे, हे मुल्क खे तबाह करण थो चाहे, हिन 3.5 सालनि में हिन जेका मुआहिदा कया आहिनि, जिन जो खमियाज़ो क़ौम अॼु बि भुगते रही आहे, इहा हुकूमत बि भुगते रही आहे। अॼु पंहिंजे ज़बान सां थो चए त मुल्क 3 हिस्सनि में तक़सीम थी वेंदो। असुल हिन जो एजेंडो पाकिस्तान खे तोड़ण जो, पाकिस्तान में खाना जंगी जो, पाकिस्तान जे घर घर में खून रेज़ी जो हो, जेको PDM जो हुकूमत इन जे एजेंडे खे समझी करे जंग खां छिके करे इनखे ॿाहिरि कयो आहे ऐं हाणे असां उहे मुआहिदा भुगतियूं था जेका हे IMF सां करे आयो आहे। असां उहे मुआहिदा भुगतियूं था जेका हे लिखत में अमेरिका सां करे आयो आहे, जंहिंजे नतीजे में पेट्रोल बि आसमान सां, डॉलर बि आसमान सां, महंगाई बि आसमान सां। हाणे हुकूमत इन कोशिशुनि में आहे त IMF इहो पंहिंजा शर्त IMF सां जेका हे करे आयो आहे उहे पूरा थियनि, को ॿाहिरनि मुल्कनि मां इमदाद मिले त को महंगाई खे कंट्रोल करे सघिजे, को पेट्रोलनि खे घटाए सघिजे, को डीज़ल खे घटाए सघिजे। असुल एजेंडो हाणे इहो आहे त मुल्क बचे। इमरान खान मां सच थो चवां, दावा सां थो चवां, हे मुंहिंजा लफ़्ज़ अॼु तव्हांखे शायदि सम्झ में न ईंदा ऐं शायदि महंगाई एॾी आहे जो क़ौम हिननि खे क़बूल बि न करे, लेकिन मुंहिंजा लफ़्ज़ लिखो, कंहिं वक़्त में रिकॉर्ड कयो, शायदि कंहिं वक़्त में हिन क़ौम खे कम अची सघनि त इमरान खान जो असल एजेंडो पाकिस्तान खे तोड़ण जो एजेंडो आहे, पाकिस्तान खे 3 हिस्सनि में तक़सीम करण जो एजेंडो आहे, मुल्क में खाना जंगी जो एजेंडो आहे। ऐं असांजी हुकूमत मुल्क बचाइण थी चाहे, मुल्क खे खाना जंगी खां बचाइण थी चाहे ऐं असां कोशिश कयूं था त IMF सां जेका इमरान खान शर्त कया आहिनि, इन मां कंहिं तरीक़े सां जान छॾाए करे मुल्क में हे जेको महंगाई जो भूत आहे इनखे कंहिं तरीक़े सां कंट्रोल करे सघूं ऐं अवाम जी का दादरसी करे सघूं। तव्हां दुआ बि कयो, दवा भी कयो ऐं एतमाद भी कयो जमात जे मथां त अल्लाह करे त मुल्क जे अंदर बेहतरी थे। पाकिस्तान हूंदो त हे महंगाई जा रेट कंट्रोल थींदा, पर जेकर मुल्क ही न हूंदो त पोइ हे सभु कुझु शयूं फुज़ूल हूंदियूं। इन जे करे अॼु चूंकि रेट वधिया आहिनि, मां ज़रूरी सम्झुमि त मां इहा ॻाल्हि तव्हांजे साम्हूं रखां। पोइ बि मां
मुतालबो करियां थो त हुकूमत फौरी तौर ते अहिड़ा इक़दाम करे आम माण्हुनि खे IMF जा मुआहिदा IMF जो एग्रीमेंटूं सम्झ में नथियूं अचनि आम माण्हूअ जे दस्तरस खां 2 वक़्तनि जी मानी निकिती थी वञे। मां मुतालबो कंदुसि त जेको कुझु करणो आहे जल्द अज जल्द करे अवाम के रिलीफ फराहम कयो वञे ताकि गरीब इज्जत सां 2 वक़्तनि जी मानी खाई सघे।